हजार आश के रसूल डाडिया जो तुझी सब जमाल मुझे दिल पर जो दम हिकड़ो भिजाई दो जे चंद तुझी ज़ात पाड़िया न पीरी असां तू अचो मुझी रात मुझो मोहम्मद सदाई सोजो सैयद तुझे कामिल करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कामिल अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल डाडिया जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया असां जो नारो यो उम्मत सारी गुलाम अली असां जो इमाम असां हैदर जा हुबदार आयूं कदा आले नबी असां प्यार सैयद तो जो है कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गदो ओहद में गदो खंदक में गदो क़यामत के मज़ार में मोहम्मद सा भाकर में गदो सुधा सुभान अल्लाह वो है कांदा हबीब सी मोब मिठा मंचा सिद्दीक सादिक सिद्क जो सरदारे सरदार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादर पांजे कुदरत सा कया अली साईं कला पर जुमर दी जिनसार हसन मीर हुसैन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जाना करे एहसान थिया यो सालाना इज्तिमा में और मौला बख्श उमरानी जे अंदर सीरत जे उन्वान सा हर साल दीनी जलसो थींदो अल्लाह का दुआ है त अल्लाह सभी की हाजिरी कबूल फरमाए जिन भी न खैर में सोवत हुआ बिरोई हो जन उमरानी हो जन केड़ी भी बिरादरी सा ताल्लुक हो जे अल्लाह सभी जो खैर कबूल फरमाए ए मुबारक मजलिस जे में अल्लाह जो भी जिक्र त मिठे मोहम्मद जो भी जिक्र डाडिया जो सुभान जे अल्लाह जो जिक्र इबादत ये मोहम्मद जो जिक्र भी इबादत आज के रसूल डाडिया जो सुभान अजाई केड़ी आ जाते मिठे मोहम्मद जो जिक्र ना आदम अलैहि सलाम के तौबा में मिठे मोहम्मद जो जिक्र नूह अलैहि सलाम के बेड़ी में मिठे मोहम्मद जो जिक्र ईसा रूहुल्लाह के बिशारत में मिठे मोहम्मद जो जिक्र नबियन के ज़बान से मिठे मोहम्मद जो जिक्र आलमन के ज़बान से मिठे मोहम्मद जो जिक्र शायरन के ज़बान से मिठे मोहम्मद जो जिक्र रब तो चे वरफाना लक जिक्र का सोहना कायनात में कदम न रखे सजी दुनिया मा रब तो मोहम्मद के मस्त करे जा आज के रसूल बैयत बुलंद करे जा मनिसा को कचड़ू त कोन आयो बैयत बैयत नबी जो जिक्र इबादत आदम अलैहि सलाम के अल्लाह पैदा कयो अख जो बचे अर्श ते लिखलो मोहम्मद जोरे सा बच्चा पाता चप चुम्यो दे मोहम्मद ऐ केदा सोहना नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे सुभान अल्लाह चप चुम दे जद नाम मोहम्मद चलो मोहम्मद आदम अलैहिस्सलाम मौला ही केरा अर्शते नालो रब छो आदम ये ओ मुझे महबूबा जे सत के सत आसमान पैदा कया जमीन पैदा कयो जबल पैदा कया कायनात पैदा ओ मुझे महबूबा जे सदके तो आदम के पैदा कयो गाडिया नता जो सुबह मिटाई जो साउर जा सिंगार अनल का अगुआ मां कुरान जो भी हाफिज़ त लकी बजे रिसाले जो भी हाफिज़ मत मुला मिटाई को कोनी मनी दे अली को कोनी मनी दे पीरन पीरे को मनी देना असा मुल्ला की तो मार की चलो दा बस में जाए बता जो बन बाजार में सीचू बिहों दा इलेक्शन में वोट न खा दो मुला चढ़दा हुई चढ़ा अल्लाह दा ठुप कोन मा इलेक्शन की गाल जो क्या मतलब जो कुछ समझो बिहों दा मस्जिद में पगार न दा दो
रखे तो को छोकरो दाढ़ी तो को छोकरी न तो अरे तुझे चाचे जो पुटा कुरान जो हाफिज आचो कोन ॾींदा से मुल्लो वाला खतरो त कोने दाढ़ी जो करे एडो खराब नबी से फरमायो मेरा जमा सूर भैया तबलत करे चाहो शम्मत अरबी वजो मेरा जवाबी रात सच्चाई आसमान हेठ जो मोहम्मद मथे शरीफुल कलाम हेठ जो मोहम्मद मथे रब हेठ जो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ जो मोहम्मद मथे उमरान में अचन वाला जिब्रील हेठ मोहम्मद अञा मथे जोर सां सजी दुनिया हेठ मोहम्मद मथे मता को कटड़ू जे मां जेड़ो है मां तो जेड़ो तो के पगारा जे त धप जेड़ो बगल में कुतो मोकियो हुजूर के पसीनो अचे त अतर जी खुशबू तो गाल है तमा थुको न करन नबी कलाम करे त नूर जो लाठो न करे तो इशारो करे मानो भोंडो समझी फ्री पवन मोहम्मद इशारो करे राजा नथा जो सुबह राजा जेके हरणी सुना दो वो सुना दो जबलन सुजा ये पत्थर ते हथ क्यों है पत्थर कलमा घुमे जो सजन पियो ककर शाम कल पिया पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़ा राजा नथा जो सुबह और शम्मत अरबी वयो पर गल औलाद कमाली सारो जहान रोशन अल्लाह सा नबी सा के गुरायो जहन्नम बन गई जन्नत सिंगारी ओरो तराना अर्श के चिरागा मौला खैर दा है जो मोहम्मद अर्श जे दौरे ते थो सारो जहान रोशन हुजूर फरमा मेरा जवानी रात मां जन्नत मां टे आवाज ॿुधा सुभान अल्लाह रे हिकड़ो कुरान जो आवाज सुभान अल्लाह कुरान अल्लाह बरकत दी उमरान के बिरो हम फकीरन के जो हर साल गजी आलिम घुराए एको साउंड दे क्यों स्टेज कुरान जो वाइस मौला बिरोहिमा उमरान मां जेके बिया वडा तोखे प्यारा थिया सभिनी जी बख्शिश और इस कुरान भी बिरोहिमा रो पान बेचारो आलमन जा हथ धोरा हाय कुरान जो वाइस मेरा जवानी रात जन्नत जिब्रील ही कह रहा फरमाए हारिस बिन नुमान जो पुत्र बड़े फर्श ते तो आवाज अर्श ते राजा नथा जो सुबह जोर जा इस सुभान अल्लाह जो भी सवाब जोर अल्लाह नबी से कुरान का पढ़ा एकड़े साहब ये कुरान बुधी जो अल्हम्दुलिल्लाह कहां भी सभई जाओ जोर जा नबी से तिलावत बस गई पूछो अल्हम्दुलिल्लाह कर चलो चुप थी वई भरी दो दफो पूछो भाई साहबी उठी बिठो चई या रसूलल्लाह मां चयो पान फरमाया तो कम भलो कुरान बुधी अल्हम्दुलिल्लाह चई ना 12 फरिश्ता पान में झगड़ो जा कने एकड़ो पे चई इन जे अल्हम्दुलिल्लाह जो सवाब मां सुभान अल्लाह यो पे चले सवाब रब दी मां करी वजा जो पे जे सवाब मां करी वजा ये तरफ मलाइकन के जो त फरिश्तो इन पानी कुरान बुधी अल्हम्दुलिल्लाह चयो मां रब अर्श ते कबूल करे राजा नथा जो सुभान अल्लाह जोर सा मोहम्मद जा आशिक राजा हुजूर जन्नत मां टे आवाज ॿुधा घणा टे ॿुधाया टे आवाज जन्नत मां केड़ा ॿुध जा हिकड़ो कुरान जो आवाज सुभान अल्लाह दखलतुल जन्नत फी लैलतिल मेराज फसमित फीहा क़िराअतुल कुरान मोहम्मद जन्नत मां कुरान जो आवाज राजा नथा जो मां बिरोहिन के मुबारक करिया बड़े वा फौजी साहब ने जो छा नालो न्याज वो अमजद पुलिस
पुलिस वाला जलसो कराए ना क़यामत ही चली इंशाल्लाह कराइना लॉकडाउन में तो सब दिन जो नुकसान जो पुलिस जो फायदो कुरान जो जिब्रील केरा जन्नत में कुरान या रसूल हारिस बिन नुमान जो पुत्र बड़ी फरशते सो आवाज अरशते दाड़िया नथा जो सुभान अल्लाह भला इन जी तिलावत अरशते छो पई अचे ॿुध जाओ जे वकान अकरम नास लिउम्मिही पाड़ी मां जी खिदमत जा मां जे खिदमत जे करे पड़े फरशते आवाज अर्श सुभान अल्लाह जो बियो आवाज केड़ो बुधाऊं छुट्टी जो आवाज जिब्रील ही केरा मुखा के जन्नत या रसूल अल्लाह सुनो बिलाल सुभान अल्लाह सुनो बिलाल घूमे फरशते तो आवाज अर्शते सुभान अल्लाह जात ते दात ना उमरानी फकीरा ओ बिरोई बिरो हिंदी ते जन्नत में कानूनी अलग बेशक बिरोई की बोली सीखो जो ते मलाइका भी घट था समझ समझी ना बिरोई का पूछने ना हाफिज अली गुल आराबे तो ना कनी खबर सच्ची होंगे कनी खबर आहो साथ जुदा जना है बिरोहिया उमरानिया केर बिया पिटाई ने आपो आयो दादा नथा चो जोर से सैयद तो चराने वटो रात ना ने आपो आयो लधाओ लतीफ जे दातर वटो दाग को न पुछई तो जात जे के आया से क्या सैयद कोने हचिया बाजो कोने पलावा बुरो कोने कारोवा मक्के मदीना जो कोने हबश जो गुमे फरशते आवाज अरशते सुभान अल्लाह सोहेब रूम जो सलमान फारस जो बिटाई जो जे पानी मथे झोपड़ा मूर्ख अगर सलमान फारसी मुसलमान जो मुहाजिर चवना सांजो अंसारी चवना सांजो हुजूर साईं जन चादर लाए मथे ते विझी फरमाया सलमान मिन्ना अहल बैत सलमान न मुहाजिरन जो न अंसारी जो मोहम्मद जे घर जो भाती राजा नथा जो सुभान अल्लाह मोहम्मद जो आशिक बैत बुलंद करे जा बैत नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर आए भेजाइए अबू जहल के मयार दिनी अबू जहल के कहेंगे जमल हजरत बिलाल मुसलमान जो सलमान फारस का आयो सोहेब रूम का आयो तो अबू जहल के लकी बचा जो जानफा की अच्छी चलो गई ओए बिके जिन मत के सुभान अल्लाह से तू छात्यो तो के बिलाल अबज का सोहेब रूम का सलमा तो जो दर दर में निभागा तो के केड़े नांग का दो अरे बेटाई लतीफ चादो जे जानब की जियो चलो सिंधी समझौता या बिरोई के में शुरू था बिरोई जी ए लतीफ चादो जे जानब की जियो जी माना अंदर चडो माना अगो वेजी माना तबीब सुभान अल्लाह चादो जे अबूजा लगे चादो जे जानब की जी चलो गई हुई बेवेजन वट फकी इन मर्ज जी हुई भी उन वट यार दादी अन्ना चाचो भैया तो बुलंद करो सैयद के सलाम चला भैया तो
तॾहिं त हाणे मूंखे रोड़ी में हिकिड़े चयो न करबला ॿुधाओ ॿिनि लफ़्ज़नि में मुंहिंजो करबला में ॿ सबक़ वॾा मिलिया कहिड़ा हिकु सैयदनि सजदो न छॾियो हिकु सैयदनि सजदो न छॾियो ॿियो पीपन पढ़ंदो न छॾियो असां त पर्दे जे वेझो ई पानी बंदा अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास चबालू कचीरा 72 साथी फुटा प्या जे तो शिमला माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जो कुरान प्यारो सुभान अल्लाह क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन मौला अली जा मुरीद बैयत बुलंद करे चाओ मैं निशा को कटू नारे तकबीर करबला शाह हुसैन नारे तकबीर क्या जलवा कर उमरानी तॾे जा भला थव मां उस्ते वियो न उते उमरानी फिरी आया मूंखे एॾियूं सेल्फियूं कढायूं वरी चांहि पियारियूं वरी केक त में जी छेड़ी खायो उमरानी फकीर मां हिकिड़ी तकरीर में चयो न त औरत जे आवाज़ जे पाबंदी आहे माई बांग बि नथी ॾेई सघे माई बांग ॾींदी त सभु उमरानी मस्जिद में इहो लफ़्ज़ अञा उन्हनि खे यादि हुजे ही छा चयो असां मुला बांगा ॾेई ॾेई गंजा थी विया राम जो उमरानी अचे मस्जिद में उमरानी यादि जा भला मुंहिंजो हिकिड़ो यार आहे से जो करम उमरानी पाड़े जो हाल है सुनियानो साल है वड़े वा करम उमरानी यारी जा भला है संगत में जो 100 में हूं कोई संगत में बाकी झेड़ो की तो चाहे जे को पत्ते 13 सेंगुरन ते जड़ थियो खबरदार हां क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नज़र पे सरदार जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वादी कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने खुद खोद एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन राजा न था जो सुबह बड़े वा कुर्बान बड़े वा राशिद अल्लाह ताला उम्र में बरकत नौजवान छोकरा न त छोकरा त क्रिकेट जे कोनो हाने टिकटॉक बंद थियो न छोरन जा राम भट जेडी मां मरी वई यार खलियो छोरियो त पढ़ी के करोन जेडो मुर्स मरी जो टिकटॉक बंद जो कुरान बंद पियो माके बेल चोने त न छोरियो जो ना खबरदार जंगो छो बंद तो कयो त व्हाट्सएप व्हाट्सएप ना है व्हाट्सएप नंबर छा कने तू गलाए कुआरा त कना छड़ा जे के ने व्हाट्सएप नंबर वठी सब को टपड़ो दिसी बाबा मुंह का मुठाए छड़ो आ तू जेर को मन्नण की दे हाले रिश्ता चल गया व्हाट्सएप शादियों कयो छोरो न त स्यारो कराची टपी सावड़ में जाटा शादी तरी हुजूर फरमाए मुझे मौला अली के अली पंजन कमन में कदी भी देर न कजा सुभान अल्लाह जो दबो बुधाया न यार हाने ता थक जी पिया न हाने देर भी लाई थी भैया भला जे के थका हो राजा जो सुभान अल्लाह जिते हणो थे तू भी उमरानी है ना
जिबरील जो अली पंजल कमन में देर न कजा खाना पंज बुधाया जा लिकाया रानी चंदा बुधाई दो तो के कमन जे ट्राली बहना ला अली पंजल कमन में देर न कजा हुजूर तक फरमाए खाना खाना पंज आयो न था खाना कहीं के मुझे मौला अली के हुजूर फरमा अली अली राजा जो अली जोर से जो अली अली जो अली अली जो अली अली असा का नफरत न कर भली आ हेदे भी हैदर अली अली जोर से असदुल्लाह भी हैदरिया तवरी एको साउंड भी हैदरिया वही जमात भी हैदरिया असा का नफरत न कर भली आ हेदे भी हैदर अली अली अदल आसान तुम भी अली आ हेदे भी हैदर अली अली पंजल कमल में लेट न कजा खाना पंज बुधाया जी याद कजो इंशाल्लाह पहिरो मेहमान चित मानी खान में ते देजू चार इन मगरिब खां वठी असां में लेटा देजू चार इन मगरिब खां हेॾा चामर चप ते रख बड़े वादा मेहमान अचे न माने घर में देर न कजा हिते वरी उमरानी पुछंदा थधो हलंदो गरम हलंदो पापा खाई खाई हुन जा कुर्ता पिया सूर इब्राहिम अलैहिस्सलाम वटि ॿ मेहमान आया ॿ घणा गाबो तू ही खणी आयो गाबो कुरान में लिखियल आहे 12 जे बारे में बस कर कटड़ू गाबो को ही खणी आयो गाबो ऐं तव्हां 11 मेहमान ईंदा ताल शाहपुर वेंदा 100 रुपया मुर्गी वठो 11 मेहमान 100 रुपए हेड़े आतन चाहिए ज्यादा सखी जो सखी इब्राहिम अलैहिस्सलाम वटि 2 मेहमान आया घणा केर होया उहे मलाइका केर मलाइका नबी जे अजो बीठा आहिनि ख़बर कोन्हे त केर आहिनि ख़बर हुजे असां गाबो कोई आ मां न बाकरो न खावां विरोही चवंदा पहिरियों ॿुधायां न ख़र्च छो करां 12 सिपारे में लिखियल आहे अल्लाह जो नबी आहे खलीलुल्लाह मलाइका जो बीठा नबी आहे ख़बर कोन्हे त केर आहिनि ख़बर हुयसि हुजे सां त गाबो कोई आहे न पोइ जट छो थो चए मुंहिंजे साईं खे सॼी ख़बर आहे मां वलीअनि जो नौकर आहियां पर 2 नंबर पीरनि जे पोयूं न रहंदो हिकिड़े 2 नंबर पीर खे घर वठी विया उन छा चयो नंढियूं वॾियूं मायूं सभु अॻियूं कयो सुञाणनि त पोइ क़यामत में मुरीद हिकिड़ो चरियो उन वरी ॾाटो खणी मुर्शिद जो कनो जैसे क़यामत में मुर्शिद हूंदा खोड़ असांखे बि ख़बर त पई त असांजो कन कपियल किथे आहे मां वलीअनि जो नौकर बिटाईअ जो नौकर कलंदर जो नौकर सज्जन जो नौकर अलीअ जो नौकर पीर सही पगार रोज़ा तड़ी रहमतुल्लाह अलैह माउला जो नौकर मां पीर महबूब सुभाने पीरन जो पीरा महबूब सुभाने हजरत सैयद अब्दुल कादिर जीला नारो छो नथो हणे तूं नारे तकबीर नारे तकबीर तुझो पीर मुंहिंजो पीर तुझो पीर मुंहिंजो पीर नारे तकबीर हाय पीरन जो पीरा पीरन जो पीरा
महबूब सुभानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह मुझे गाल मन हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह वडी हिकिड़ी माई आई पर्दे में माई दान दे नहीं छा चई जैसे मां एडी सोहणी आए हां साईं असुल जे मुंह खोलिया ना तां जे सब कचेरी वाला मुझे हुस्न दिसी बेहोश थी साईं फरमायो पो माडे छोई या दान जैसे इजे हुस्न जे बावजूद मुझो मुर्स भी शादी तो करे बस ये जो चई ना त साईं बेहोश थी फकीर क्या समझण जी जॾहिं होश में आयो त फ़क़ीरनि जो क़िबला माईअ ते अहिड़ी का ॻाल्हि कान कई तव्हां ते वशीताई साईं फरमाए पुट माई वॾी ॻाल्हि कई पीरान पीर सम्झी तव्हां कान सम्झी सुभाणे अलाह जो त पोइ ॿुधायां न यार मज़ो नथा कयो मुंहिंजो मुर्शिद करीम जा मुरीद ॿई हथ बुलंद करे चओ साईं जो पुत्र माई वॾी ॻाल्हि कई चइसि छा चई ॾिस माई मखलूक आहे इहा बि चए थी त मुंहिंजे हक़ में ॿियो शरीक न थिए हालांकि न जे मुर्शिद शरीयत इजाज़त ॾिनी त भले बि शादी कर पर पोइ बि चए थी त मुंहिंजे हक़ में ॿियो शरीक न थिए ये मखलूक थी शरीक बर्दाश्त नथी करे ओ ख़ालिक थी कीअं शरीक बर्दाश्त कंदो अली पंजन कमन में लेट न कजा पंज 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 मेहमान अचे मानी दे मानी खाने न देर न कजा नमाज जो टाइम थी वने तॾहिं त अब्दुल्ला पहिरियों नमाज़ करे भत पो हालांकि ईशा में गुंजाइश आहे भले ईशा लेट पढ़ो पर पढ़ो ईशा खां पोइ घणी जागण जी बि इजाज़त कोन्हे ॿुधो पिके जनवारो पिके जनवारा रात जो 11 दा के वणन में विला हेलो ज़रदारी जी फोन आई नबी से फरमायो ला समरत बादल ईशा सोम्याने खां पोइ घणो न जागंदा कयो ॿिनि माण्हुनि खे जागण जी इजाज़त आहे ॿ माण्हू भले जागनि जी जी बुधाया या लिकाई बुधायो सोन्याने को ॿ माण्हू भले जागनि हिकु जवण महिमान अचनि जो सामरान जे कंध में पिया हिकु ॿियो जंहिंजी ताज़ी शादी थियल हुजे छहन बारन जो पी न ताज़ी जंहिंजी शादी अदा शादी जे पहिरीं राति होॾे मुंहुं करे समय छोकी मौलवी झले वियो त राति जो हाणे पुट इहो थ्रेशर कंध में अथव दुआ कयो त अल्लाह छड़नि जो सियारो सजाए सुभान अल्लाह हैदराबाद मां खे रिपोर्ट हेचो न साईं मुंहिंजो हिकिड़ो पुट रासो बि ग़लति संगत में अची वियो आहे घर अचे नथो मुंहिंजो परणायो अथईसि न मुंहिंजो ॾोह तुंहिंजो आहे पोड़ा पहिरियों परणायुसि मिंट भी दे छोरे जंहिंमें मस्ती ॾिसो था न ठोके परणायो ॿुधा छोरनि लाइ शादी ईअं अथव जे ट्रैक्टर लाइ थिए सालनि शर्मा तूं हो न ॾे त मूंखे शादी कुछ जो छोरन जो बात पानी क्या बाबा मोबाइल वेची ले बाबा 125 मोटरसाइकिल वेची ये न तो चे बाबा माई वठी दे पोना चाचा के मुझे डो तो जो छोकरे के परणायो थे ना मुझे डो तो जो छा के मुझे परणायो चाचे बि देर कोन गई 5 से या बिस्कुट वठी भाव को छोकरी वरतल छोके बी रात निकाल शादियूं सवलियूं तव सस्तियूं तव तहां महांगियूं कयूं पुट परणानो न 5 से या बिस्कुट वठी बोली के फोन जो ईशा नमाज ते अचे निकाह पड़ी बिस्कुट सराए का ट्रैक्टर में हणो सतरे जानी न करो अजाया खर्चा पैसा घणा जाता वना उमरानन के जो त जलसा कराए छोड़ा
सुभान अल्लाह जोर से मोहम्मद जो आशिक ॾाढी हजो आशिक रसूल भइयो त बात करो छो भइयो त मुझे मौला अली जी शादी कीअं थी पहिरियों ॾाढा जो अली अली आ जोर से मौला अली जो मुरीद भइयो त बात करो छो भइया नारे तकबीर जमान जमान कली कली जमान जमान कली कली नारे तकबीर सांभड़ा गड हलींदा 1000 रुपया ॾिहाड़ी ॾिया हारा के ना तो लई त 5000 तो तमाम भी फुरियो पहिरी मार मुझे मुखां धाड़े लन फुर कई पैसा भी फुरे विया मोबाइल भी फुरे विया वाच भी फुरे विया पछाड़ी छल दब बिच मुझे मौला अली जो निकाह है जुम्मे जो दिया खल के बैठिया हुजूर मिंबर के हाय हाय हां अबू बकर उमर भाई शायद हुजूर फरमायो इन्नी तज़व्वजतु फातिमा बिअली मां मोहम्मद पाजी प्यारी न्याणी फातिमा जो निकाह हैदर करा सालो करा राजा नता जो सुभान अल्लाह जोर से मतो हदीस तो पढ़ा निकाह के हुजूर तो फरमाया शादी में बकम कजो ब घणा घणा केड़ा केड़ा बुधायो केड़ा देखो मुमताज मौला ये के कराए जो इंशाल्लाह मुख्तार सिद्दीकी शादी में बकम कजो ब केड़ा खुद जा आलनो वाले निकाह हदीस तो पढ़ा चैलेंज आ मुझे मुल्लन के मां हदीस हडे खाई हिको निकाह तमन पड़ियो जमल खल्क जाम नबी को जे नबी निकाह तमल पढ़ो जमल असा कार्ड में छा लिखंदाऊं कार्ड में 7 बजे गजन 8 बजे मानी 10 बजे महफिल मौसूकी सुबह जो 6 बजे सुबह जो 6 बजे केर हूंदो 4 अंधा 5 गायन में 3000 मानू निकाह में 5 अंधा मुके बंदूक त खणी भया थे न पोड़े के जो खबरदार मुझे मौला अली जो निकाह करते जुम्मो मस्जिद भरी भैया हुजूर मिंबर के फरमाया इन्नी तज़व्वजतु फातिमा बिअली दुनिया वालो मां मोहम्मद पांजे प्यारी न्यारी फातिमा जो निकाह आज सोने अली हैदर करार साथ कराया मौला अली जो मुरीद भैया तो बुलंद करे जा भैया घोट जो भी नालो पे वठन वार जो भी नालो पैण असा मुला वठंदा आहियूं नालो मुल्ला असांजा निकाह पढ़ंदा आहिनि मूंखे एॾी कावड़ी ईंदी आहे असांजा मुला निकाह कीअं पढ़ंदा आहिनि शायदि वकील पुछी आहे हो भले कमंद में बि अब शायद वकील पहिरियों त जंहिंखे वकील का हिकु त मांखे टाइम कोन्हे न त मां तव्हां मुलनि खे सम्झायां त निकाह पढ़बो कीअं रुगो मुला ग़लति निकाह बस पुॼे न तव्हां सभिनि जा भराए हे घणो कुंवार जेको वकील पुछण थो वञे न ॼट आहे इनखे पुछण ई न ईंदो आहे ए असांजा वकील घर कुंवार खां कीअं पुछंदा आहिनि फलाणो पुट फलाणे जो तोखे क़बूल ॼट ईअं पुछणो ई न आहे घरों पुछणो आहे त तुंहिंजो पीउ फलाणे पुट फलाणे सां हेतिरे महर ते निकाह कराए थो तुंहिंजे पीउ खे निकाह कराइण जी इजाज़त आहे घरों इहो पुछणो आहे ए कबूल घर करो इंदा ईजा बोता कने कलमा जी भाषा मां केड़ी बित सा टकराना मां काथे मातम क्या मां केड़े बिजली जे थंबे पे उमरानी चढ़ा उमरानी चढ़ा जेड़े दे वणे चढ़ो सामने बिजली का
ताके ॾिसो निकाह ते मूंखे घुरायो अहिड़ो पको निकाह पढ़ा 20 ॿार ॼमन त बि निकाह खे लोॾो ई न मुख्य बिगड़ो जट नवाब शामी चई सेमा मुतवा त अरड़ा बार थींदा ते निकाह न कराए पो मुंहिंजो छोरी बंदूक जो लेसा मोटे ते ना लाड़ो पर्ची की बोल है नवी सिंह घोट जो नालो ग्वार जो नालो असां कुंवार जो नालो वठण माण्हू न ॿुधी वठनि नबी साईं जे न्याणियुनि जा नाला लाउड में वठो तो वारी मोहनरी आहे माण्हू ॿुधी असांजा मुला निकाह कीअं पढ़ंदा अबा शायदि वकील पुछे न हासे हाणे खोट खे मुलो कन में छा थो चए कन में था पढ़ो त पोइ उन्हनि में पढ़ो न असांखे चूकियो छो था दिल चोबे के न पोरे के रक्त में अच्छो दारू क्यों निकाह लाए तो पर निकाह जेब पढ़ो थी वेंदो मता वरी शक बि पइजी वई सही सही कोई हो जेको मां थो जांबा के निकाह जेब हुजूर फरमायो निकाह में बकम जरूर कजो केड़ा आलिनो वाले निकाह जा ऐलान कजो पढ़ा ॾियारजो हल्का गॾु कजो निकाह तमर पढ़ियो जमल ख़लक जानो इन जे करे भक्त का पहिरो निकाह जट छा चवंदा भत हलायो महिमान खे खारायो छन्नो खाली से पोइ निकाह पढ़ो पहिरियों निकाह भत पो पार्टी पो मानी पो वलीमो पो पहिरियों हर शइ जी तरतीब आहे उमरानी फ़कीर ओ बिरोई फ़कीर हर शइ जी तरतीब न मटायो शादीअ में पहिरियों तरतीब निकाह जी आहे अबा टांगे में अॻियां घोड़ो हूंदो आहे या अॻियां टांगो हूंदो आहे पहिरियों निकाह हुजूर फरमान निकाह जमल पढ़ो जमल ख़लक जानो चे हाणे हदीस जो ॿियो टुकड़ो तो पढ़ा ॿियो हुजूर फरमान वजालू फिल मसाजिद कोशिश करे निकाह मस्जिद में पढ़ो सुभान अल्लाह कोशिश करे तो मस्जिद की बरकत ही पाएंगी ॾाढा नथा जो सुभान जोर सां तने त मुझे मौला अली का पूछो अली मस्जिद में मज़ो आ या जन्नत में मौला जो जवाब को ॾींदुसि पहिरियों ॾाढा चओ अली अली चओ अली अली चओ अली अली मौला अली जा मुरीद बैत लश्कर कुब्बा कतारन जा कता लखो जंजा हजार मोहम्मद जा कता हेडो हैदर करा साहिब जुल्फकार हथ में तलवार चिको चे फिन्ना जाथे धक हण त बेड़ो ता ए मुजाहिदन जो काफिला बुधी छलियो हाणे त इमरान जा ॾींहं पूरा थी विया हाणे जनाज़ो पढ़ो वरी छाती अरड़ी तारीख कराची शाहपुर मां आसपास मां साईं शोएब हसन जो क़ियादत में गाड़ियों वैगनों झंडा नारा अरड़ी तारीख कराची लखे माण्हू गॾु करे इमरान खे पैगाम ॾींदासीं त ख़बरदार तो कादियाननि जो वफ़ादार असां मोहम्मद जा वफ़ादार आहियूं कहिड़ा पंहिंजे नबीअ जे लाइ जान ॾींदा बैत बुरा कर कायम तेरा एक इशारा कायम तेरा एक इशारा कायम तेरा एक इशारा नारे
शरीफ भी से जो मौलाना जी गाल पहिरीं ॾींहुं मञो हां त पातर ई कोन खाऊं हाणे बिलावल भी चए मुंहिंजो लीडर मौलाना खानन खे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे तॾहिं त मौलाना जे अॻुवान जो जो त 4 साल इमरान दूरबीनियूं खणी ॾिठो पर मौलाना ते रुपयो भी साबित न करे असां करप्शन जा कंदासीं असांजे जनाज़नि ऐं निकाहनि जा पैसा ई कोन सच था मां जो निकाह पढ़ंदमि मुंहिंजो 10,000 ॾियो जोसी निकाह निकिरंदो कीअं मुंहिंजो जेको पवंदो सो निकिरंदो जो मला कढी ॾेखारे सो कीअं तूं कढी मुंहिंजो वशम जो हा निकिरी वञ में निकाह तेरे ते लत ॾे 20,000 जबरदस्त सब चवंदा त असांजो लीडर मौलाना फज़ल रहमान छो त मौलाना न झुकियो न विकियो 5 साल तहरीक में बीठो जेतो इमरान कूड़ो गद्दार लांती कादियान जो वफादार पाकिस्तान जो अवाम मोहम्मद जो वफादार राजा नता जो सुभान अल्लाह खत्म नबूवत जो परवाना भइयो त परत करे छो भइयो त घणनि खे ॻाल्हि सम्झ में ईंदी छोकिरो हिकिड़ो माउ खे अम्मा न को थींदो मूंखे लॻे थी हिकिड़े ॾींहुं वियो जो शाहपुर अची जो छोरनि बूटनि में वरितुसि हणी रत में ॻाढ़ कयोसि उतम खां वठी राम ॾकंदो हुजे अम्मा ये आहिनि किथे उहे जिन तोखे अम्मा वारी ॿोली सेखारी अली मस्जिद में मज़हब या जन्नत में मौला फरमायो जे अली खां तो पुछे तो जन्नत खां वधीक मस्जिद में अली छाजे करे जे जन्नत में वञण सां अली खुश थींदो आहे मस्जिद में अचण सां अली जो अल्लाह खुश थींदो मिटाई दो जो महकुम थी मस्जिद जो मेहमान अचे मानी खाने में देर न कजा नमाज जो टाइम थी वने पढ़ने में देर न कजा गुनाह थी वने माफी वठण में देर न कजा कर्ज थी वने अदा करण में देर न कजा ताकि उधर ते रेल मिले ना उमरानी टीटी सूदी कान न खणो अजाया कर्ज कर्ज थी वने अदा करण में देर न कजा जनादो तैयार थी वने तो दफनाइण में देर न कजो रखियो बेटा बलोचिस्तान वारा अचन पोखण बलोचिस्तान वारा करेंगे जेरो करना हेठों बर्फ मथों बर्फ जेरो उज़ा जो गोश्त खणो रात जान फको नबी सजन के बदर में व्या हुजूर संग यानी जेका हजरत उस्मान सिंह जे घर हुआ बीमार हुजूर फरमा उस्मान तू घर हो जो पांजे ज़ाल जी खिदमत कर इतो आलमन मसलो कयो मुर्श बीमार थे त ज़ाल खिदमत करे ऐं ज़ाल बीमार थे त ये लगे थे ना शाहपुर में मजदूर कर जट के चो ज़ाल टीबी जी मरीज आ उठी न थी सके पानी भरे दे तो गोरियों खाए मुखे लगे थी दे मां ज़ाल में पानी भरे रात जो जमल उठंदो आ तमल लगे कान ब्रेक ते लता तो हुजूर तो फरमाए वली नफ्स का अलैका हक वली ज़ौज का अलैका हक जान जो भी हक तवा साल जो भी हक तवा साल जा हक जे मां लाऊ ते बुधाया ना बाने उमरानी मानी पाण बचाई
ज़ाल जा 3 हक़ वॾा आहिनि ॿुधायां ॿुधायां लाउ तुंहिंजो घर परे आहे तॾहिं पोइ घुरा मूंखे पोइ ना ज़ालुनि जा हाणे मां जेको मां तक़रीर कई ज़ालुनि जे हक़नि ते मुंहिंजे माइन खां गाह न करायो लाबारो न करायो बलाल न ॾोहरायो काठो न करायो रोमा न करायो रात जो मां बाइस को मुंहिंजी बि फिटी रात उते टिकियो सुबुह जो ॿियो चाचो चांहि बि खणी आयो वरी डिश में छके कपिड़ो ॾेई मूं सम्झो बिस्कुट कपिड़ो जो हटाइण ते हेॾो ॾाठो छा ॾाठो जेको गाह ते खणी मुंहिंजो चाचा ॾाठो छो कि रात जली जमाइन खां गाह न करायो हाणे गाह पिणे कम नबी सिंह के अल्लाह फाते बनायो जंगे बदर फतह दी साबी जोड़ंदो आयो रास्ते में अची मिलियो पादर में मुझे न्याणी जी खबर बुधाओ या रसूल अल्लाह को अल्लाह की प्यारी हुजूर फरमायो सीधा कब्रिस्तान असल के हर अमल में नबी रब खुदा फरमाए कब्रिस्तान कब्रिस्तान हजरत उस्मान जो या रसूल अल्लाह इजाजत हुजे तो मिट्टी हटाऊं कपड़ो हटाऊं तान्याने जो मुंह ॾिसां पर हुजूर जा लफ़्ज़ ॿुधजा पर फरमाए ढके छॾियोस पूरे छॾियोस दफनाए छॾियोस मां मोहम्मद क़यामत में हौज़ कौसर ते पंहिंजे न्याणे सां मुलाक़ात सुभान अल्लाह ऐं असां केॾी बेइहतियाती कंदा आहियूं लाश खयूं वेंदा न रखो 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 नवाब शाह का माण्हू आहिनि ॿार बि गॾु थियनि रखो मायूं मुंहुं ॾिसंदियूं माइन त लाश जो मुंहुं ॾिठो माइन जो घणनि मुंहुं ॾिठो माइन त लाश जो मुंहुं ॾिठो न सभिनी कांतियुनि माइन जो मुंहुं ॾिठो इहे पातर कंहिंखे लॻंदा माण्हू थो ॿुधां रस्ते में लेडीज़ गॾु हुजे न मैयत जो मुंहुं न ॾेखारींदा मां ॻाल्हियूं सचूं थो कयां पोइ माण्हुनि खे वणनि नथियूं मां छा कयां ॿियो मुला जेके जनाज़ो था पढ़नि न उन्हनि खे मां अपील थो कयां जंहिं महिल जनाज़ो पढ़ो त इहे जेके अख़बार में अजरक वेड़े माण्हू खणी ईंदा आहिनि न पहिरियों इहे अख़बारूं परे कयो छो त इन अख़बार में इंडिया जे छोरनि जा उघाड़ा फोटूं हूंदा आहिनि ये वरी अजरक खणी अची मैयत जे सीने ते रखंदा छो त ॾिसनि न त वॾेरो जुमो अजरक असांखे त आई ॾेखाव करणो न ख़ुदा जो ख़ौफ़ त असांखे आई कोन न मुला मोरे उते ई फोटू पिया सिधू बस कर मुला पहिरियों ये फोटुनि वारियूं अख़बारूं परे करे रखो अजरक परे कयो जनाज़ो पोइ पढ़ो ऐं माण्हू जंहिं महिल मरे न 3 कम कंदा छो 3 ॿुधायां या लिकायां न यार हाणे तव्हां थकिजी पिया न बस इहे वरी न सभिनी खे मरण जो शौक़ु आहे ॿुधायां आज लाइ काॾियो बस क्या चयो भतु ठरी हो इलाही बस क्या ओ चाचो रहमतुल्लाह किथे आहे हेठि सुतो अल्लाह अॻों त चिंची टायर जेॾो पड़े अल्लाह तुंहिंजे उमिरि में दुआ कयो रब हिनखे बचड़ो अहिड़ो बचो जेको बाबा बाबा करे सॾु करे मौला रहमतुल्लाह बिरोहीअ जे घर खे बातड़ियुनि ॿोलियुनि सां आबाद कर माण्हू मरण वारो थिए 3 कम कंदा कयो ॿुधायांव या लिकायां ॿुधायां हिकु चौधारी वेही कलमो पढ़ंदा कयो ज़ोर सां त उहो तव्हांखे ॾिसी कलमो पढ़े छो त नबी से फरमायो मन काल आख़िर कलामी ला इलाहा इल्लल्लाह जेको दुनिया मां वेंदे कलमो पढ़े उनजी क़ब्र जन्नत जो बाग़ ऐं असां मरण वारे जे चौधारी ॾींदा आहियूं कंदा छा आहियूं बाबा मूंखे सुञाणे थो हो पियो मरे तोखे सुञाणे
मुझो गालियों हकीकत व अंदाज मुझो मज़ाई है मुझो गालियों हकीकत है एक कम इहो कयो त मरण वारे जी चौधारी ॾाढा वेही कलमो पढ़ो तव्हांखे ॾिसे तव्हां न चओसि त पढ़ो छो त मौत जी शक्ति में आहे न मतां इनकार न करे तव्हां हिकु कम ॿियो माण्हू जाते मरे थो न उते कंहिं बि जानदार शइ जी तस्वीर न हुजे न त रहमत जा मलाइक कोन ईंदा ढोरनि वारा मलाइका जी पिणे जो साहब साईं बॉबे खे अठों ॾींहुं थियो आहे यासीन पढ़ो अठों ॾींहुं थियो आहे बतो माधोरीअ जो फोटो लॻो पियो आहे पिणे जिथे मरम ॿियो कमु इहो त मरण वारे जे भरिसां कंहिं बि जानदार शइ जी तस्वीर न हुजे टियों कमु माण्हू जो मतिलबु मरण वारो थिए न त मतिलबु माइनि खे वेझो अचनि न ॾींदा मां अञा ॿ टे ॾींहं कढंदो रनूं अची मथां बीठनि माण्हू तबसरा कंदा आहिनि हीअं हथ रखी अदी जुमो मरी वियो त बि चपस रखी वो तो मरी वियो हुन निभागी है त जेरो आहे खबर जा अली मेहमान अचे मानी खाने में देर न कजा नमाज जो टाइम थे पढ़ने में देर न कजा जनाज़ो तैयार थे पूर्ण में देर न कजा कर्ज थी वने अदा करने में देर न कजा आखिरी धक्को दवा तो ये कौड़िया कैप्सूल में विझी ॾींदो मां या हूअं ई खाई वेंदो मुंहिंजूं ॻाल्हियूं भलियूं लॻनि न उमरानी बिरोही भलियूं लॻनि त ग़िज़ा सम्झी खाई छॾिजो जे मानी खाइबी आहे पर जे कौड़ियूं लॻनि दवा पोइ खे वणंदी आहे दवा अखियूं बूटे जोड़ा गिलास मौलवी जी गाल मिठी लगे तो किसा कौड़ी लगे तो तवा कहाँ मेरी तब से इन्हीं क्यों आँखें से इन्हीं क्यों आँखें डॉक्टर जो ऑपरेशन कंदो डॉक्टर कोई यो मरीज जो दुश्मन आ ना गोडा बदी सीने ते चढ़ी पुरड़ी किन तो कढे आलम कोई कते वाइस करे तुझे दिल में शिरक जो मर्ज तो कटे खुदा जो कसम आलम तहां जा खैर को बचा लो प्राण के शिरक जो मर्ज का बस मुस्काल अच्छी आज तो वट मुझी ब्रेक का बड़ी ब्रेक जगह गाड़ी चोरी न गई छाचे बो दुआ जो टाइम थियो दुआ खां सवा चीर पिनो थे माता जेरन ना त दुआ कंदुस ता जे मैयत ना भी दुआ कंदुस वस गुलाम नबी राजू खान ये मुझो नंढड़ो आता